मुझी धरती मुझो चमन ही मुझो गुलिस्तान, सिंध मुझी आमड़ सिंध मुझी जिंद जान। मुझी धरती मुझो चमन ही मुझो गुलिस्तान, सिंध मुझी आमड़ सिंध मुझी जिंद जान। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सीरियल HRJDO न्यूज़ ऐं वज़ीर उन्नड़ ख़बर शामिल कयूं यूसुफ रुंदई यंगस्टर वेलफेयर ग्रुप काज़ी अहमद ऐं फ़कीर मियादाद सीलानी म्यूज़ियम जे तावन सां सिंधी सकाफ़ती मेलो लगायो वियो, जंहिंजो इफ़्तिताह DCO शहीद बेनज़ीराबाद इबरार अहमद जाफ़र कयो। सकाफ़ती मेले में रली भर्त ऐं सिंधी साज़न जी नुमाइश कई वई। आर्टिस्ट गुलाम हैदर ॾाहिरी ठुल मीर रुकण मुअन जो दड़ो जा मॉडल तैयार कया विया, जॾहिं त ॿकरियुनि जे मुख़्तलिफ़ नस्लनि रिढुनि समेत डांदनि जी नुमाइश कई वई। 7वीं क्लास जे नंढड़े सुगड़ हफ़ीज़ुर रहमान वलद शहज़ादो महर शाह अब्दुल लतीफ़ बिटाई जे 7 सूरमिन मारवी मूमल ससुई सुणी नूरी सोरठ ऐं लैला ते बेत पढ़ी खूब दाद हासिल कयो। उन मौके ते DC इबरार अहमद जाफ़र मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त यंगस्टर्स वेलफेयर ग्रुप काज़ी अहमद जे रमज़ान लाशारी रिज़वान चांडियो ऐं संदसि जाखोड़ी सिथ खैराज तहसीन ऐं जस लहण जिन सिंधी सकाफ़ती शानदार मेलो लगायो। उन मौके ते मरी बिरादरी जे चङे मुर्सरेस बहार खान मरी ऐं ॿिया पिण मौजूद हुआ। नाज़रीन, असीं मौजूद आहियूं काज़ी अहमद में। यंगस्टर वेलफेयर ग्रुप काज़ी अहमद तरफ़ां सकाफ़ती मेलो लगायो वियो आहे। इन सकाफ़ती मेले में मुख़्तलिफ़ क़िस्म जा स्टॉल लगाया विया आहिनि, जंहिंमें सिंधी साज़, उन खां अलावा सिंधी जेके रलियूं आहिनि, भर्त आहे ऐं मुख़्तलिफ़ जेके बि टुपायो माल आहे, डांद आहे, मुख़्तलिफ़ बहितरीन जेके आला क़िस्म जूं ॿकरियूं आहिनि, उन्हनि जा स्टॉल लगाया विया आहिनि। हिते अहिड़ा स्टॉल लॻाइणु खपनि, छाकाणि सिंधी जेका सकाफ़त आहे तमामु घणी शानदार ऐं शाहूकार आहे। अॼु असीं हिते मौजूदु आहियूं, जेके मुख़्तलिफ़ स्टॉल ते मौजूदु आहिनि, जेके मुख़्तलिफ़ फ़िक्र सां तालुक़ रखंदड़ माण्हू आहिनि, उन्हनि सां वञी ॻाल्हि ॿोल करायूं था। ग्रुप जे तरफ़ां ऐं मियादाद फ़कीर सैलानी म्यूज़ियम जे तरफ़ां सकाफ़ती मेलो लगायो आहे ताकि हिन नए नस्ल खे पैगाम मिले त असांजी सकाफ़त छा आहे। तव्हांजो कहिड़ो स्टॉल आहे? अॼु असांजो शाह साहब जो स्टॉल आहे। 7 सूर में जेके शाह साहब बंदि कयो आहे, उन्हनि मां मूंखे सूर में ॾिनी वई आहे उमर वारी। HRJDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।